I'm from Norway. Norway. How long have you been here in Islamabad? In Islamabad, just 1 day. In Pakistan, 5. 5 days. So have you ever been in Sindh, like Karachi, Yeah. Hyderabad? Yeah, I So travel here frequently. So frequent. How many times you have been? 3-4 times a year. In Sindh as well? Yeah. Okay, all right. Have you ever been visited like Mohenjo-daro? It's a 5,000 old civilization. No. No. I would suggest you that visit that place okay. because it's a beautiful, and you can search it on the Google as well. Your You will get colleague to know says about that it. you are a film star. Is that right? Your colleague said that You are a film star? Film star. No, I'm not a film star. Okay, all right. I'm a supply chain manager. Okay, all right. So we have some words in Sindhi. So we want you to repeat after us. Okay. So it's basically Sindhi language from Sindh. Like Karachi. Say Sindhi. Sindhi manu. Dada. Khoobsurat. Ahin. Chokriyon. जेके बहन उहे लिपस्टिक्स ते मेकअप ते घट फोकस कन थोड़ो घट फोकस कन छो जो कैरियर उन जो भलो कैरियर उन जो भलो थिंदो भलो थिंदो so that's all. If your colleague could come in our village. No, we have to move, I'm afraid. Yeah, we are on a schedule, so we have to move. I'm sorry. Okay. Yeah. Thank you so much. You are most welcome in Islamabad. Yeah. Thank you. Thank you so much. Bye. Goodbye. दोस्तों मां तव्हांखे ॾेखारण था गॾु बि सुहिणी भुइयूं मायूं पर जेको आहे सो चई त जेको आहे सो असांखे देरि उमिरि बि 40 खां मथे अथनि सभिनि हा बहरहाल हो माना चवनि पिया ॿार वठी आया पाण सां गॾु मां पुछां थो भई पाण अकेला आया हुजे ॿार वठी आया हा ऐं हुन सां गॾु सुहिणी मायूं इन जे करे मां थोरो साइड ते कारा पिया अचूं गुरनि खे ॾेखारियूं असां पाण कारा थियूं बहरहाल मां हुनखे चयमि त जेको आहे सो इहो माना छा चवां हा मां चवां त बाबा जेको आहे सो इहे जेके मायूं आहिनि कोशिशि मां कई त मायूं मां तव्हांखे ॾेखारियां पर जेको इहो न कोन न उन्हनि खे देरि पई थिए असुल में हिकु माना हिते ऑफिशियल का विज़िट वन सो जेको आहे सो मां तव्हांखे ॻाल्हि पियो ॿुधायां त बाबा हुननि सुहिणी मायूं हुयूं मां चयो कोशिशि कई मां फुल कोशिशि कई हिते वे हुननि जी का ऑफिशियल का विज़िट हुई इन जे करे जेको आहे सो असांजो एसगे जो आहे असां वी हैव टू गो somewhere else we are in a hurry so that's why so असांखे ॾाढो मज़ो आयो कंदा कचहरी करे मां चयमि ॿार वठी आया सुठी ॻाल्हि भली करे आया यार फोटूं हुयूं सुहिणियूं हुयूं हेॾा ॾिसी कोन 50 खां 60 साल उमिरि पर कलर छो त माना सुहिणियूं हुयूं यार हालत आहे नीमक ई कोन शकल में ॾिस जानवर खायो कीड़ा मकोड़ा खायो जानवर सुठो खाईंदा असांखे भलो खाईंदा आहिनि हो चाइनीज़ चाइनीज़ खाईंदा आहिनि जानवर चाइनीज़ खाईंदा नेपाल बाबा असांखे वधीक सुठो खाधो खाईंदा आहिनि एशिया वारा दी हू भाई चङा चोखा खाईंदा आहिनि सूअर जो गोश्त खाईंदा आहिनि मां हेॾां थी थो विया सीउ थो थिए मूंखे थोरो कुझु हिते इस्लामाबाद में यार अचूं था हिते असांखे सीउ थो थिए ॾाढो इंडिया में आहियूं हुते गर्मी दामन को त साम्हूं ॾिसो बर्फ़ थी पए किरे बि थी पई पर इहा अंदरि आहे असां तव्हांखे कोन ॾेखारींदा ॿियो तव्हांखे छा ॿुधायूं सो हींअर कोशिशि कयूं था असां ॿिए खे ॻोल्हियूं था हुनखे इंग्लिश में छा चवंदा आहिनि गुड बाय फॉर नाउ गुड मॉर्निंग फॉर टुमारो वी आर लुकिंग गुड मॉर्निंग फॉर टुमारो एंड कमिंग आफ्टर नून एंड हेयर आफ्टर अरे जो घोरो